नंढपिणी जी शादी रस्म न पर कानूनी ॾोह आहे। सुख वया इहे न्याणियूं पढ़ायो नंढपिण बचायो। हो मूने घटि उमिरि न्याणियुनि जूं शादियूं रोकरायो। नसीब थिया 18 सालनि खां घटि उमिरि में शादी कराइण वारे खे 3 साल कैद 5 लाख जुर्मानो या ॿई सज़ाऊं गॾु बि थी सघनि थियूं। नंढपिण जूं शादियूं कमज़ोर मुआशरे जो क़याम आहिनि। जॾहिं क़ौमी शनाख्ती कार्ड जी उमिरि 18 साल आहे त शादी उन खां अॻु में छो? नंढपिण जी शादी ज़हनी, जिस्मानी, समाजी माज़ूरी आहे त छा तव्हां अहिड़ो मुआशरो चाहियो था? मौतन जी शरह खे घटायो, नंढपिण जूं शादियूं न करायो। पारां जामनी औरतूं 9 सुबुह शिरकतगाह कुबो सईद खान शहदाद कोट।